अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड की ज़बरदस्त कहानी ॿुधाईंदा हलूं जेका किस्ता हाणे 2 ॾींहं खां पोइ अचण वारी आहे। इन जी पूरी तफ़सील ॾींदासीं तव्हांखे। इहो ॿुधाईंदासीं आख़िर सिजावल ख़ान ऐं जेको आहे मीर छाजे करे जेल वञी पुॼंदा। इन फ़ोटू ॾिसी तव्हां बि परेशान थिया हूंदव। नेक्स्ट एपिसोड में मूंसां ऐं जेको आहे छा सिजावल ख़ान ज़ाहिर थींदा, या नेक्स्ट एपिसोड में मीर खे पंहिंजी भेण मिलंदी या न, या हाशू पंहिंजी भेण खे कंहिं ॿिए पासे छॾे वेंदो। उन खे मीर भउ ॾियाए छॾियो त नवाब ख़ान तुंहिंजी भेण सां बि कुझु करे सघे थो। बिल्कुलु सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढिड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर बि ज़रूरु कंदा दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव जेका किस्त अचण वारी आहे। हाशू हाणे कोशिशि कंदो पंहिंजी भेण खे शादी कराइण जी। उनखे मीर भउ ॾियाए छॾियो आहे। हाणे हू कुझु न कुझु कंदो नवाब ख़ान खां जहिड़े खां बचण जे लाइ। तव्हां दोस्तों हाणे ॾिसंदव लाला ठाह करे नवाब ख़ान सां पंहिंजो मतिलबु कंधु झुकाए ऐं ताक़त हासिलु करण जी कोशिशि कंदो। लाला खां पोइ हाणे अॻियो नंबर आहे भावल जो। भावल खे हाशू झुकाईंदो पूरी ताक़त सां ऐं भावल सां वैल थियण वारो आहे। भावल खां पोइ जेको आहे दोस्तों कोई दुश्मन कोन रहंदो नवाब ख़ान जो। काफ़ी किस्तनि खां पोइ सिजावल ऐं मूसा जॾहिं ज़ाहिर थींदा त वरी मुसीबतूं वधिजियूं नवाब ख़ान जे लाइ। फ़िलहालु आहिस्ता आहिस्ता हिकु करे नवाब ख़ान पंहिंजा दुश्मन ईअं गुम करे छॾिया जीअं सिंध मां ग़रीबनि जे वात मां निवालो सिंध हुकूमत ख़तमु करे छॾियो। अहिड़े हिसाब सां दोस्तों नेक्स्ट एपिसोड में सुठा सीन ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा। तव्हां इहो ॾिसंदो लाला जेको पंहिंजी मतिलबु अनाज करे सिजावल ख़ान जी ज़ाल सां ज़ुल्म करे रहियो आहे। इहो अॻिते हली इन्हनि खे इहे कीता ॾियणा पवंदा दोस्तों। वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।